अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाए पियो जाॻाए पियो, सिंधी शाइरी, शाइर उस्ताद बुखारी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध 1999 ईस्वी। गीत आहे तोसां मुंहिंजी यारी, यारी बि ॾाढी प्यारी, हारी नारी कुड़मी कारी, तोसां मुंहिंजी यारी, साॻी लोली साॻी ॿोली, साॻी सिंध सघारी, तोसां मुंहिंजी यारी, कूंदर कंध मंझां कढ हाणे, पर मारी पांझारी, तोसां मुंहिंजी यारी, गप चिक में ओ गदला मेरा, सिंधड़ी अथई सिंगारी, तोसां मुंहिंजी यारी, मुंहिंजे तन ते कपिड़ा तुंहिंजा, पगड़ी बि तो वारी, तोसां मुंहिंजी यारी, सचे सोन खे टिचकाए पई, कूड़नि जी कोठारी, तोसां मुंहिंजी यारी, किलक कुहाड़ो कोडर ॾाटरो, चारई यार बुखारी, तोसां मुंहिंजी यारी। हिकु ॿियो गीत आहे जाथे हुजो ताथे चिटो ॿुधो यार, उथो उथो हाणी मिलो मचो यार, अचण वारो अचेव थो, अचण वारो अचेव थो, मतां पोइ ॿोलियो कंहिं न ॿुधायो, ककरनि खिणनि सभिनी सुणायो, सिगो सायो करे वारो वठो यार, अचण वारो अचेव थो, हुसन खे जीअं शबाब ईंदो आहे, इश्क में इनकलाब ईंदो आहे, तीअं ॻाढ़ो ॻाढ़ो रेटो रतो यार, अचण वारो अचेव थो, सोरनि ई सिंगारनि सूधो, इकरारनि इनकारनि सूधो, कौड़ो तोड़े मिठो कयो कठो यार, अचण वारो अचेव थो, राति बराबरि अंध अंधारी, बात कबी बेबाक बुखारी, मूंखे आहे उहो पूरो पतो यार, अचण वारो अचेव थो। हिकु ॿियो गीत आहे न चओ हे किलो न चओ हे किलो, अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो, न चओ हे किलो, अॻियां आरज़ूअ जो पुठियां जुस्तजूअ जो, गले ते गलो न चओ हे किलो, ॾुखी का बि मंज़र न लॻंदी आहे, जे इश्क अॻवान आहे, नज़र रोशनीअ ते रखी सिर तिरीअ ते, पतंगो हलो न चओ हे किलो, जवां जोश में अॻु ॾोकण लॻे, जवान जोश में अॻु ॾोकण लॻे, होश रोकण लॻे, कुॾे इश्क पंहिंजो कुॾे अकुल पंहिंजो, कबो भरजलो न चओ हे किलो, बुखारीअ खे तूं प्यार पंहिंजे में सिंधू चवीं थो त चओ, बुखारीअ खे तूं प्यार पंहिंजे में सिंधू चवीं थो त चओ, हू सागर फुड़ो आ हू रेती कणू आ हू खेती सलो, न चओ हे किलो।